ऑनलाइन कमाईअ जा हूअं त केतिरा ई तरीक़ा आहिनि, पर कुझु महीननि खां हिकु तरीक़ो तेज़ीअ सां मक़बूल थी रहियो आहे, जंहिंमें अव्हांखे रुॻो प्रोडक्ट्स जा रिव्यू ॾियणा हूंदा आहिनि ऐं हर हिक रिव्यू ते अव्हांखे $1 यानी 250 खां वधीक रुपया मिलंदा आहिनि। हर माण्हू इन लाइ अप्लाई करे रहियो आहे। यूट्यूब ते वीडियोज़ आहिनि ऐं फेसबुक ते इन जा ग्रुप्स ठही विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त इहो बिल्कुलु सच आहे त गूगल मैप्स ते वञी अव्हांखे होटलनि, दुकाननि ऐं ॿियनि कारोबारनि ते रिव्यूज़ ॾियण ते पैसा ॾिना वेंदा आहिनि। पर अव्हां सां ठगी कीअं थींदी आहे, इहो ॼाणणु ज़रूरी आहे। कुझु माण्हुनि खे संदन व्हाट्सएप ते मैसेज मोकिले ऑनलाइन कमाइण जी आछ कई वेंदी आहे, जॾहिं त के माण्हू पाण ई ग्रुप्स में ऐं यूट्यूब ते वीडियोज़ ॾिसी अहिड़नि नंबरनि ते राब्ता करे ग्रुपनि में शामिल थी वेंदा आहिनि। थींदो ईअं आहे त अव्हांखे ऑनलाइन कमाईअ जे लाइ टेलीग्राम ग्रुप में शामिल थियण जो चयो वेंदो आहे ऐं तंहिंखां पोइ अव्हांखे नंढा नंढा टास्क मोकिलिया वेंदा आहिनि। इहे टास्क गूगल मैप्स ते उन लोकेशन खे सर्च करे रिव्यू करण जा हूंदा आहिनि। जॾहिं अव्हां 3 टास्क पूरा कंदा आहियो त अव्हांखे सबूत तौर स्क्रीनशॉट ग्रुप में ॾेखारणो पवंदो आहे ऐं जॾहिं तस्दीक थी वेंदी आहे त 10 मिंटनि जे अंदर ई अव्हांखे 3 रिव्यूज़ जी रक़म मोकिली वेंदी आहे। अव्हां उहा रक़म जेज़ कैश, ईज़ी पैसा या बैंक अकाउंट में वठी सघो था। इहो सिलसिलो जारी रहंदो आहे ऐं अव्हां रिव्यूज़ ॾींदा रहंदा आहियो ऐं अव्हांखे रक़म मिलंदी रहंदी आहे। अव्हां उहा रक़म ख़र्च करणु शुरू करे छॾींदा आहियो। इन मौक़े ते अव्हांजो एतमाद बहाल थी वेंदो आहे त वाक़ई रक़म मिली रही आहे। इन खां पोइ जॾहिं अव्हां कुझु हज़ार रुपया कमाए वेंदा आहियो त 2 ॾींहंनि खां पोइ अव्हांखे इन्वेस्टमेंट टास्क ॾिनो वेंदो आहे। हिन टास्क में अव्हांखे शुरूआती तौर ते 7000 रुपया इन्वेस्ट करणा पवंदा आहिनि। अव्हां जॾहिं 7000 इन्वेस्ट कंदा आहियो त अव्हांखे 14000 रुपया कमाईअ जे तौर ते अकाउंट में मोकिलिया वेंदा आहिनि। जॾहिं अव्हांखे इन्वेस्टमेंट वारे टास्क मां बि पैसा मिलंदा आहिनि त अव्हांजो यकीन मज़बूत थी वेंदो आहे। पोइ हू अव्हां खां वधीक इन्वेस्टमेंट जी घुर कंदा आहिनि। के माण्हू इहा इन्वेस्टमेंट कंदे 2-2.5 लख रुपयनि ताईं पहुची वेंदा आहिनि। पर हिन कहाणीअ जो अंत बि इते ई थींदो आहे। जॾहिं अव्हां लखें रुपया लॻाईंदा आहियो त अव्हां खां अञा वधीक इन्वेस्टमेंट करण जी घुर कई वेंदी आहे। जेकॾहिं अव्हां उहे पैसा ॾींदा आहियो त अञा वधीक घुर थींदी आहे ऐं जेकॾहिं अव्हां वधीक पैसा नाहियो ॾींदा त पोइ अव्हांखे इहा धमकी मिलंदी आहे त जेके लखें रुपया अव्हां इन्वेस्ट करे चुका आहियो, हाणे उहे अव्हांखे वापसि न मिलंदा। जंहिं वक़्तु अव्हां पैसा इन्वेस्ट करण लाइ लाचारी ॾेखारी, उन वक़्तु अव्हांखे ग्रुप मां रिमूव करे ब्लॉक कयो वेंदो आहे ऐं अहिड़ी रीति अव्हांजा इन्वेस्ट कयल लखें रुपया ॿुॾी वेंदा आहिनि। अव्हांखे हैरानी थींदी त इहो रुॻो पाकिस्तान में न पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में थी रहियो आहे। केतिरा ई पाकिस्तानी इन जो शिकार थी चुका आहिनि, पंहिंजे वालिदैन जा बैंक अकाउंट ख़ाली करे चुका आहिनि ऐं डिप्रेशन जो शिकार थी विया आहिनि। अहिड़ियूं शिकायतूं लाॻापियल अमलदारनि खे बि कयूं वेंदियूं आहिनि, पर स्कैमर्स या ठगनि खे पकड़णु सवलो न आहे, छो त गैर क़ानूनी सिमूं कंहिं ॾूराहनि इलाइक़नि में वेही इस्तेमालु कंदा आहिनि ऐं इंटरनेट ज़रिए सभु कुझु कयो वेंदो आहे। अहिड़ी रीति हिन वक़्त ताईं इहे ठग क़ानून जी पकड़ खां आजा आहिनि। इन खां बचण जो सभ खां सवलो तरीक़ो इहो ई आहे त कंहिंजे चवण ते किथे पैसा लॻाइण खां अॻु उन जी तस्दीक कजे, उन इदारे जी साख बाबति ॼाण हासिल कजे ऐं जिते पैसा मोकिलिया वञनि पिया उन बाबति मुकमल तफ़सील हासिल कजनि।